नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरसां ॻोठ कांदेड़ा कॉलोनी खां इमामबाद पूरण सियाल मोरी मलिक ॾीपरजा लिंक रोड 25 साल गुज़रण बाद बि हुक्मरान जे नज़र तां न गुज़रियो है। अवाम सख़्त ॾुखाइनि सां मुंहुं ॾियणु लॻो है। इलाइक़े वासी पीपी शहीद भुट्टो कामरेड माजिद सहतो ऐं ॿिनि अवामी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो आहे त तक जा चूंडियल नुमाइंदनि वोट वठण खां पोइ इलाइक़े ॾे मुंहुं भराए बि कोन था ॾिसनि। असां केतिरा ई दफ़ा एहतजाज कयो है, मगर साईं जिन जे कननि ते जूं बि नथी पए। चवणो थो पए त हीउ जेको रोड आहे हितां देपार जा खां वठी तक़रीबन चौदगीअ ताईं तमामु ख़राबु हालत आहे रोड जी। ऐं सम्झां थो त 25 साल हिन रोड खे थी विया आहिनि। जेकॾहिं को ठेकेदार ठहिराए बि थो त उहो उनजे अंदर में का अहिड़ी बेईमानी रखियलु आहे जो रोड ठहे थो वरी महीने ॿिनि में खुली थो वञे। हीउ 25 सालनि खां रोड ईअं रहियो पियो आहे। हितां ॻोठ जा माण्हू वॾी आबादी आहे, जेको को बीमार माण्हू थो थिए या को डिलीवरी थिए थी उहे मोरे ताईं पहुची नथा सघनि, उहे वाट ते दम ॾियनि था। असां चाहियूं था त असांजो हीउ आवाम तमामु परेशान आहे। जॾहिं वोट बि ॾिए थो त उनखे रोड हक़ आहे उनजो त उनखे रोड ॾिनो वञे। असां हितां अचूं था, असांजूं गाॾियूं पंचर थी थियूं पवनि। पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म तां सिंध नाल हुकुरामनि खे असां ॿुधाइण था चाहियूं त हितां कॉलोनी खां मिठियाणी रोड ते मिठियाणी हीउ रोड नहाल थी वियो आहे ऐं हितां ग़रीब मिस्किन माण्हू मज़दूर माण्हू रेड़े वारा माण्हू मंझी नथा सघनि। हितां ॿार बच्चा अचण लाइ तयारु न आहे। को मरीज़ आहे, को बीमार आहे, कंहिं अधी भेण माउ जो डिलीवरी सीज़र आहे, उहो अस्पताल ताईं पहुचणु नथो सघे। हितां जे MP MLA वॾेरा वोट वठी ग़रीब मिस्किन माण्हुनि खे तबाह करे छॾनि। हितां जेको पुरनत ताईं रोड वञे थो, कॉलोनी वञे थो, नौशहरो ज़िलो ताईं रोड लॻे थो। असां फौरी तौर सिंध नाल हुकुमरान खे ॿुधाइणु चाहियूं था त बिल्कुलु उन्हनि खे रोड खे असांजो रोड जेको आहे ॾाढो ख़राबु आहे। असां रिक्शा वारा ग़रीब रोज़ी जा टायरनि खे पंचर हणायूं, असां ग़रीब परेशान आहियूं। रोड वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़